ठुल खां रिपोर्ट कर रहे हो अल्लाह रखियो बुलेदी ठुल लेबर तामीराती यूनियन तरफां एसी ठुल मुख्तियार का ठुल ऐं चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। लेबर तामीराती यूनियन जे सदर अरबेलो गोलो, सोशल वर्कर सोनो खान ऐं मज़दूर यूनियन तरफां आज़ाद अवामी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में मज़दूरनि तरफां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ठुल जे अवाम लावारिस आहे, जंहिंजो को वारिस ई कोन्हे। बरसात खां पोइ एसी ठुल अब्दुल ख़ालिक भंगवार, मुख्तियार का दीदार कुंडरानी ऐं चूंडियल नुमाइंदो MPA डॉक्टर सोराब खान सरकी अवाम जे वार न कई ऐं अटे जे हथरादू बहरान पैदा करण खां बैदि एसी ठुल मुख्तियार का ठुल सिर्फ़ु हिकु गॾह गाॾो अटे जो भराए पंहिंजे ई माण्हुनि खे ॾेई फोटो कढाए मीडिया ते ॾेखारियो वियो ऐं पाण खे अवाम लाइ हमदर्द ॾेखारियो वियो आहे, जेको हिन महांगाई जे दौर में मज़दूरनि जी उजरत न हुजण जे बराबरि आहे। रोज़ कमाए रोज़ खाइण वारो किथां पंहिंजे घर जी पूरत करे। हुकूमत तरफ़ां ग़रीब अवाम लाइ आयल इमदाद गुदामनि जे अंदरि लिकाई वई आहे, जेका पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ॾिनी वञे थी ऐं मुख़्तलिफ़ दुकाननि ताईं विकिरो बि थिए थी। छा उन्हनि खे पंहिंजा पेट भरणा आहिनि या कॾहिं अवाम जी मदद कंदा? आख़िर उन्हनि जो पेट कॾहिं भरबा? हुकूमत सिंध खे अपील कजे थी त नोटिस वठी अवाम खे रिलीफ ॾेई अवाम जी बेचैनी ख़तमु